सदरा ये जाती हो ये केर तो किधर का है बाबा ठीक आयो ना बाबा उसे सुखा कर गया ला घरे जो डॉक्टर थे जो ये दिन में बड़ी से कर तो सही था है ना सही है अम्मी तमा बाबा समय तो मन डॉक्टर आन थे ना राजाई खामोश छो आई प्लीज नोरोज गला है मुझसे छा गल खुद गला है नत मुझे दिल टूटी पवंदी नोरोज दिल कचो धागो आ हल्की छिक में भी टूटी पवे त जेके टाको ना है तो कच्चे धागे का भी नाजुक होनी है दिल कठोर पड़े जूं गालियों न कर मां कठोर आया गुफ्तगू जो अड़ी तो करे भरवसो भी मुते ना है कठोर भी वरी मां है छाती में तो क्यों हो तो गुल जो दिल जख्म कंडे का वधिक गहरो होंदो आ सालन जो ताल्लुक ये सेकंडन में खत्म थू करी वरी बि मां ॾोही मां हर तलाफ़ीअ जे लाइ तयारु आहियां दिलि न वेंदड़ वफ़ा ऐं मोहबत जे रस्ते ते शक जा वासिंग वासो कंदा आहिनि त तलाफ़ी मुश्किल थी पवंदी आहे मूं को शक नाहे कयो मूं हालातनि ऐं वक़्त जे निस्बत सां ख़दशो ज़ाहिर कयो आहे ख़दशा भी ख़ौफ़ जो रूप आहे फिज़ा मूं सोचियो बि न हुयो त तूं ख़दशा ख़ौफ़ ऐं बेएतबारी बि ज़ाहिर कंदे प्लीज़ नौरस हथ थी वधाए मां पंहिंजे दिलि जा सभु वहम कढी तुंहिंजे लारे लॻी आहियां सही आहे पर वरी बि सोचे ॿुधाइजांइ ठीकु आहे तूं किथे आई कंहिं बि जहान में न आहियां सो त मां न आहियां मूंखे बि ईअं ई सम्झो पाण जीअं पर राति ईंदसि छा मूं ॾे हा तो ॾे ॿियो कंहिं ॾे साइण मूं ॿुधमि त तुंहिंजी तबीयत ख़राबु आहे मूंखे त तुंहिंजी जीअ जोरियो आहे मुंहिंजो इलाज त तूं ई आई नवाज़ ऐं राति हुजजा मां ईंदसि तो ॾे मूंखे बि तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे किथे साइण नौकरखाने में उते ॿिया बि त नौकर आहिनि मेरो हवेली जो जेको भर वारो हिसो आहे न हा आहे तूं उते अचिजा ऐं मां बि रड़ी उते ई ईंदसि मेरो जी क़यामत न अची वञे क़यामत खे अचण ॾे हिन खां वधीक क़यामत कहिड़ी ईंदी मां त चेरी तोखां बिना दोज़ख में आहियां नवाज़ मुंहिंजी मञ न मेरो जी जेकॾहिं तूं चवी न त मां परे साह खे बि रोके छॾियां तूं पाण संभाल कुझु टाइम दिल ते पत्थर रख छो नवाज़ रेस जो शक कुझु माठो थिए मां त अॼु जी राति ईंदसि पोइ जीअं तूं चई मां ईअं ई कंदसि ठीकु आहे तुंहिंजी तबियत कीअं आहे कुझु बहितर आहे अदा सोणी किथे आहे अदा सही हुआ त घर वई आहे चए पई त मुंहिंजो घर वारो ठीकु कोन्हे को इन जे लाइ आऊं वञा थी हाणे तूं ईअं कर जो तयारु थी त शहर हलूं छा जे लाइ अदा डॉक्टर खे तुंहिंजी तबियत बि ॾेखारियां ऐं नौरोज़ सां बि मिली अचूं अदा साईं
मां त बिल्कुलु ठीकु आहियां, पर मां चवां पई त अॼु छॾियो सुभाणे हलजो। चयो मैं न तैयार थी मत पर अॼु न हलंदी। तूं हिते केर में आई आहे? बाबा सां विड़ी हाणे आयाणो नथी। मुंहिंजो तुंहिंजे पीउ ॾे पलां रहियल आहे, पर मां हाणे तुंहिंजे पीउ सां कोन विड़ियो आहियां। ओतिरो त छा, पर तूं बि मुंहिंजे नज़र में आहे। अक जी माखी आहे जो लाहे वेंदे। जेकॾहिं बाबा खे कुझु थियो न त उनजो ज़िम्मेवार तूं हूंदे। मां बाबे जे करे अस्पताल में हुउसि। भला ॻाल्हि त ॿुध, काके सोजरे सां केरु विड़ियो आहे? मूंखे त लॻे थो त कंहिं विचे माण्हू जो कमु। बस बस असल मुड़सीअ जो कमु करे ॾेखारे अथव। अरे हिन कमदार जी दिलि ख़ुशि कई अथव दिलि। कमदार कीअं नज़र पई? असुल छरड़े रखियोसींसि। अब मूंखे इहो त हाल हाल जो के ॾिठो त कोन? न कमदार, कोई बनी बशर कोन हो, पेर ट्राई निकितासीं। कहिड़े त वन धको थी वियो न? औंदा आयो अथऊं त यूसुफ ईअं कयो? अहिड़े माण्हू जे कन में फूक ॾिनी आहे कमदार, जो यूसुफ खिलाफ़ ख़बर बाहि जीअं पखिड़िजी वेंदी। सो त आहे, पर हिकु ॻाल्हि आहे कमदार। हा ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे? हेॾा असां धक कयो ऐं होॾां यूसुफ पीउ खड़ाए इस्पताल पहुतो। कमदार माण्हू वैसा कन हलाए न। मां भलो त थोरो पथरे पट पियो आहे न। सोरी की वारदात करे यूसुफ पाण खे बचाइण जे लाइ ईअं कयो आहे। चङो भलो पिणु त कुझु लॻो पियो आहे, मिड़ई बहानो करे इहो खे अस्पताल खणी वियो आहे। पाण खे बचाइण जी थो करे। ॻाल्हि मुंडीअ ते टिक जहिड़ी कई अथई। आहे त मां मुंडीअ ते टिक न आहियां। तूं हीरो आई हीरो कमदार। इन में शक बि आहे छा? कयासीं वञ धक। कमदार ॻाल्हि सरदार खे कन में विझी छॾ। हा कहिड़ी? त सोजरे खे यूसुफ लेटायो आहे। पर कमदार किथे ईअं न थिए त यूसुफ सोजरे बजाए कढे असां ॼण तरह तरा कढंदो। असल कयासीं वञ धक। जेके तव्हां सॼो था न तव्हां मूंखे चाबर खे घुराइणो पवंदो। इहो चाबर आहे त कोई मुड़ुसु माण्हू त कोई मूंखे कमु करणु ॾेखारींदो ऐं तव्हां ॿाहिरि सॼो था। तुंहिंजी ऐं नोरेज़ जी परेशानी मत ईअं लॻो तव्हां ॿिन्ही में ॼण झड़प थी आहे। न अम्मा, झड़प न थी हुई, कुझु त थियो हूंदो। बसि अम्मा हिन ॻाल्हि खां लही वञ। मुंहिंजी मन फिज़ा न पाण खे रोल न वरी मूंखे। अम्मा भला मां छा कयां? मज़बूत थी दिलि पकी कर। फिज़ा मां तुंहिंजी रुगो मां न आहियां, पर तुंहिंजी सहेली बि आहे। हिन में को शक न आहे। चवे थी न त नोरोज़ कंहिं सरदार जो पुटु आहे। बिल्कुलु ॿुधाईंदो आहे, पर मूं ॾिठो न आहे। इहे सरदार दिलि जा साफ़ न आहिनि हूंदा। हू दिलि ऐं नियत जो उजरो आहे। तॾहिं तो इहे पेश चई। कॾहिं बि हू बुरो पेश न आहे आयो, ऐं न की कॾहिं बि बदनियती ज़ाहिर कई अथसि। तॾहिं त संदसि क़रीब अची वई आहियां। रईसी आहे सरदार, हेकर मखण ऐं माखी नज़र ईंदा आहिनि। जॾहिं इन सिंधनि को ॼार में फासी वेंदो आहे त उन्हनि जा तेवर ई मटिजी वेंदा आहिनि। 5 आङुरियूं बराबरि न आहे हुनजो। सभु सरदार ऐं रईस हिकु जहिड़ा न आहिनि अम्मा। ॿियो त नोरेज़ जे लाइ तसवुरु करणु गुनाह थी सम्झां। मूंखे तजुर्बो आहे, मां ॼाणा थी, छो त मां बि ॾंगियल आहियां। छा? हा, ॾंगियल जो मतिलबु धोखा खाधा, पर संभाले वयसि। वक़्तु आयो न सभु ॿुधाईंदीसि। ठीकु आहे अम्मा। इन जे करे नौरोज़ जी दुनिया मां होरिया होरिया निकिरी अच त भलो आहे। अम्मा नौरोज़ सां रिश्तो मोती छिनी सघे थो। तॾहिं बि मां चवां त अॻु में पहिरें मूंखे नौकर दरवाज़े ते रोकियो न आहे। अॼु दरवाज़ो खोले छो? मतिलबु इहो आंटी त मां सभु कुझु ॿुधी वरितो। अदा खां ऐं फिज़ा खां
दिल आज़ारी लाइ माफ़ी वठण आयो आहियां। तव्हां भली मूंखे नांग सम्झो। आंटी, जॾहिं फिज़ा खे सिर्फ़ु चूंडी हणण जी सोच आई, उन ॾींहुं तव्हां मुंहिंजी मौत सम्झिजो। फिज़ा मुंहिंजे लाइ हिकु सूफ़ी जी दरगाह जी पवित्र मिटी जी आहे, ऐं उन मिटी जी गुस्ताखी मुंहिंजे लाइ माफ़ न करण जहिड़ो जुर्म आहे। फिज़ा, तूं मूंखे माफ़ करे छॾ। मां तुंहिंजी ज़िंदगी मां ईअं निकिरी ईंदुसि जीअं मखण मां ॿाहिरि। नौरोज़, लो 15। मुझे मरियम जी मौत जी जिम्मेदार तू ही हाँ। हद तो पीढ़े छॾियसि ॻो वरी मौत थी तॾहिं न हुजान तुंहिंजा त ताराओ कढी छॾिया। तॾहिं गुज़रे त तुंहिंजा बि तॾा वेड़ाईंदसि बि रुगो तॾहिं ख़ैर सां गुज़रे। सब कसरूं कढंदी साईं, तो बस सब कसरूं कढंदी साईं। साउथ सोनी शाबाश तई मासा, तोखे मसी याद पे आयूं। मासा इंगलाज वियो हुयसि, ख़बर पई अधे वरियाम जी त दुआ जे लाइ हलियो आयुसि। दुआ लाइ त बर्तन ॾे वञिबो आहे, ते औरतुनि ॾे छाजे लाइ आयो आहे? छोकिरी नूरी, वारस सां वात न हणो। वारस पंहिंजी मासात ॾे आयो आहे। जी मासात। मासात वारस वेहे या वञे? वारस हाणे उस्ताद ते वञे। मां तुंहिंजे दुख में शरीक आहियां। हाणे वञ, आयो दुख में शरीक थियनि। फोतगी आहे, न त गुंदीअ जे लीड़े जहिड़ो वात वारस खे बंदि करणु ईंदो आहे। इज़त सां ॻाल्हाए ऐं हले तव्हां चवां थी। मासात तोखे चइण में तूं हाणे वञ बस। ठीकु आहे मासात, वारस वञे थो। छा थियो मरियम, छा थियो? हा सुणी, यूसुफ में इहा उम्मीद न हुई। छा कजे इन अबाणी औलाद खे? सच थी चए, वालदेन त आसूं उमेदूं रखंदा आहिनि त बुढ़ाइप में औलाद पछाड़ीअ में सहारो बणिजे। जेकॾहिं मां मरी वञा न त यूसुफ खे मुंहिंजी लाश खे कुल्हो ॾियण बि न ॾीजां। छा थियो थी वरियाम? न कर एॾो ॾुखाईंदड़ ॻाल्हियूं। ख़ैर आहे। सोनी, जेकॾहिं यूसुफ मुंहिंजे मैयत खे कुल्हो ॾींदो त मुंहिंजी सामी सोड़ी थी पवंदी ऐं रूह खे तकलीफ़ ईंदी। तकलीफ़ छी, छा थो चईं तूं? छरियो थियो आहीं छा? हेॾे काॾे वई आहियां? अदा साईं, बोरची खाने में वई हुयमि नौकरियाणी खे ॾिसण जे लाइ। अलाए अदा बुख लॻी हुई ऐं दवा बि खाइणी हुई। सूणी हूंदी आहे त उहा पाण ई सहारा लहंदी आहे ऐं ॿियूं जेके आहिनि अदा कम चोर आहिनि। उन्हनि खे घुराईंदी कर। अदा साईं, कोई हुजे या अचे त मां उन्हनि खे चवां न। उहे बि छा बि थी पए,
तू कमरे का बाहर न निकरंदी कर। आई हाँ तैयारी करे छजाए, सुभाणे सवेल शहर हलणो आ, नोरज़ ॾांहुं। तू मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर। जेकॾहिं तुंहिंजो रिश्तो मूंखे न मिलियो न त मुंहिंजे घर वारा मुंहिंजो रिश्तो ॿिए हंधि कराए छॾींदा। ऐं तूं खेनि कोई जवाबु न ॾिने? मां सम्झुमि न सनम। छॾ हिननि ॻाल्हियुनि खे जेके अंदरि कोरनि। सनम जेकॾहिं इहे ॻाल्हियूं अंदरि बि कोरनि थियूं त पोइ आख़िर छो तूं मूंखे इंतज़ार जाड़ा में फिटो करे छॾियो आहे। इंतज़ार त हिकु ख़ूबसूरती आहे जीवन जी। छो त तॾहिं जॾहिं अहसासनि जो चंड उभरियल हुजे। तोखे शिकायतुनि करण जी असुल खां आदत रही आहे ऐं वरी तोखे तड़पाइण जी। सलीम अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो करीं? इन्हीअ करे जो तूं मूंखे मुनासिब जवाबु न आहे ॾिनो। सलीम ॾिस, मुंहिंजे वालिदनि जूं मूं में उमेदियूं आहिनि। जॾहिं मां हींअर कंहिं मंज़िल ते पहुचण वारी आहियां त उन्हनि जी एतमाद खे कीअं टोड़ियां? कीअं चवां त मुंहिंजी शादी करायो? छा हू सुठो मैसेज हूंदो ॿियनि जे लाइ जेके न्याणी खे तालीम ॾियारनि था? तुंहिंजो घर वारनि लाइ मैसेज तारीफ़ जोॻो आहे, पर मुंहिंजे लाइ तोखे उहो ज़रूरु चवंदसि त घर वारनि खे फ़िलहालु रोके छॾ ऐं चवेनि त 2 साल बाद शादी कंदुसि। ऐं ज़बरदस्ती कनि त पोइ आऊं तोखे मारे छॾींदसि। वरी पुलिस या कंहिं ॿिए तंग त कोन कयो अथई न? न बाबा साईं। जेकॾहिं को आहे त ॿुधाइजां त करायांसि बिल्टी, उहा बि कब्रिस्तान ॾांहुं। अञा त अहिड़ो माई जो लाल पैदा थियो ई न आहे बाबा साईं। अड़े तुंहिंजे लहजे में इहा मायूसी छो आहे? न बाबा साईं, अहिड़ी ॻाल्हि त न आहे। भला डॉक्टर खां टाइम वरितई? बाबा साईं सुभाणे न ॿिए ॾींहं जो टाइम मिलियो आहे। छा कजे बाबा साईं, डॉक्टरनि जी मर्ज़ी आहे। मां वरी बि कोशिशि कयां थो त टाइम जल्दी मिली वञे। मां मेहरबानी सां ॻाल्हायां थो। जेकॾहिं तबियत सही अथसि न त पोइ डॉक्टर ॾांहुं अचण जो प्रोग्राम कैंसिल। ठीकु आहे बाबा साईं, जेका तव्हांजी मर्ज़ी। हल ठीकु आहे, ठीकु आहे। बाबा साईं हाणे मुंहिंजी इज़त कोन रही आहे। बसि हाणे कारो मोह मुंहिंजो कयो, हीउ वठो लठ, कुटियो मूंखे, कयो कबाड़ो, असुल मन धक कर, पोइ ॼाणे मोला वठो बाबा। अड़े चोरा धातूर पीतो अथई छा? उथ मथे थी वे, उथ उथ उथ। ॿुधाए त थियो छा आहे? बाबा साईं न सोच रहे हा में जवाब ॾिनो, न वरी यूसुफ खे मत आई। बाबा साईं तव्हां हुन सां पुॼी नथा सघो, इन जे करे वठो लट, कुटियो मूंखे। चवंदा न हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजा सभु जो सभु कम थींदा, तूं हरू भरू घबराए न। हा बाबा साईं थिया मुंहिंजा कम, वाह तुंहिंजे मुरादूं थाणे ते मथा पिया आहिनि। बाबा साईं उनजो बिलो कयो। वरी केरु आहिनि थाणे में? बाबा साईं त मास्तरियाणीअ जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, इन बदिरायो अथनि। इन जी इहा मजाल? बाबा साईं किलो कमज़ोर थींदो त माण्हुनि जूं मजालूं वठंदियूं न। हेलो, मुराद ऐं वाहिद खे आज़ाद करे छॾ। इन सोजरे खे बि ॾिसी कर। कोई बाबा साईं कोई इहे वल सभु कयो, वीचारे मोला। Sorry. Whenever. Sahib, mucho baru भी ओपन ले मां तो सां
दुख जी बराबरि शरीक आहियां सोणी। समन मूंखे तुंहिंजी ॾाढी ओन हुई, छा कयां अदद में वयसि न। हाणे त मुंहिंजी अदद पूरी थी वई, साईं तुंहिंजी ख़िदमत कंदसि। तुंहिंजी अदद पूरी थी वई ऐं मां बि मजबूर हुअमि, न त तो वटि ज़रूरु अचां तुंहिंजो हथु वधाइण। ईअं न चओ साईं, मां ॼाणां थी ॾाढा मजबूर आहियो, ॾाढा मजबूर। परियां तुंहिंजो वरो हो न। खाली वर साईं, अहिड़ो मुंहिंजो सॼणो हुयो। सजण जो विछुड़ो वटे ई थो न। सम्झो ॼण आरी जी मशीन में कोई अची वञे, बसि अलाए कीअं जीअरी आहियां, मोड़ आहियां साइणो, मरी चुकी आहियां। ख़बर पई न त सियारे जी बाह सबको पांडे सेरींदो आहे। साइरी जी पाए भली हर को पाण ॾिसजे, तूं पंहिंजा सूर संॼान। साइण तोखे त वरी पंहिंजी आहे। सोणी जका जाए जले उहो हंधि सड़े। आया पर साइण सूर त ॿिन्हिनि जो साॻियो आहे, बसि हिकिड़ो फ़र्क़ु आहे। ॿियो फ़र्क़ु आहे मुंहिंजो वर वियो ऐं तुंहिंजो बसि अफा वधीक मीठे चए। बराबरि सच थी चवई साइण। अञा सच कंहिंखे वणंदो आहे, कोन वणंदो आहे, पर सोणी त सच चवंदी आहे, भली कंहिंखे वणे न वणे। मां बि फाथी आहियां जे तुंहिंजे इन सच मां। साइण मूं त सच सठो आहे, पर ख़बर थी सच सूली ते चाढ़ींदो आहे। बबुर जा कंडा आहिनि, सफ़ा बबुर जे कंडनि जीअं सच थी लॻंदो आहे साइण। जेको सच चवे उहो सहे बि। बराबरि ते सूली ते चढ़ी, पर सच जे करे न, रो रेहान जे करे। सोणी मां बि त सूलीअ ते ई चढ़ियल आहियां। साइण सोणी चवंदी आहे सच, पोइ कंहिंखे वणे या न वणे। वरी छा थियो आहे? हिकु साईं सच त वणे सच आहे। सच ॿुधाए, तोवारे इन सच मां त मां अड़िजी वियो आहियां। मालिक साईं खां चवण जी ॻाल्हि आहे, चङा भला ई बिर थी वेंदा आहिनि, फुकणे वांगुरु फाटी पवंदा आहिनि। बसि हाणे बसि, डर हितां हल, मूंखे महिर सां कुझु ॻाल्हाइणो आहे। जी मालिक साईं। ॻाल्हि ॿुधायो, सुबुह जो सवेल उथी तैयार थी जाए, छो अदा? तोखे डॉक्टर ॾे वठी हलंदुसि ऐं तुंहिंजी तबियत हुनखे ॾेखारींदुसि। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।